अस्सलामुअलैकुम यूट्यूब फैमिली, उम्मीद आहे त ख़ैरियत सां हूंदा। हीअ आहे राति जो टाइम, असांजे खाधे खाइण जो टाइम आहे मुंहिंजो ऐं मुंहिंजे ॿारनि जो। बाक़ी बेबी अंदरि कमु पई करे ऐं हस्बैंड नमाज़ ते वियो आहे ऐं पुटु जेको आहे ॿाहिरि आहे। असां पचायो आहे हाणे राति जे टाइम में मंझंदि जी भाॼी रखियल ही बकरे जे गोश्त जो जेको आहे पुलाउ ठाहियो आहे। छो त भाॼी बचियल आई, उन में असां चांवर विधा आहिनि, पुलाउ ठही वियो आहे। ऐं हीअ आहे ज़रदो, हीअ अजवा खे मिठे जी ज़रूरत हुई त इन करे असां इहो ज़रदो बि ठाहियोसीं। छा थी करीं? ओ ज़रदो पुलाउ दही मथां। हा खणी ॾिस इहो चङे ख़्याल सां। ऐं हो ॾिसो अजवा जे खाइण जो स्टाइल ॾिसो। हालांकि इन ई जे पसंदि सां हीअ असां डाइनिंग टेबल वरितीसीं, छो त शुरू में हीअ आदि ही डाइनिंग टेबल ते वेहण जी, जेतिरी हीअ फातिमा आहे न एतिरी। पोइ वरी असां हीअ ॿी डाइनिंग टेबल बि इन जी फरमाइश ते ई वरिती आहे। ऐं हीअ वीचारो त का फरमाइश ई कोन थो करे। हीअ सदोरो मुंहिंजो, हेॾे निहार सही तरह सां, सलाम त कयो घटि में घटि। हा शाबाश फातिमा। ऐं अॼु असां कपिड़ा धोता हुआ त उहे कपिड़ा बेबी जेके से अलॻि पई करे ऐं तह करे रखे पई, वेढ़े रखे पई कपिड़नि खे। त हलो जी, हाणे असां खाऊं था। हीअ मानी तव्हांखे बि सलाह आहे, अगरि जंहिंखे बि असांजो पुलाउ ऐं ज़रदो वणे त हली अचो असांजे चैनल ते। असांजे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं अची असांजे चैनल ते असां सां गॾु पुलाउ ऐं ज़रदो खाओ। ऐं हीअ आहे राति जी चांहि। ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। मिलंदासीं वरी कंहिं ॿी नई वीडियो में। असांजे चैनल जी सपोर्ट कयो। अल्लाह हाफ़िज़।